रहीम। हिकिड़ी देगड़ीअ में असां गोश्त जूं नंढड़ियूं बूटियूं कटियल खणंदासूं। कुझु चर्ॿीअ जा टुकड़ा बि शामिलु आहिनि। पोइ उन में चङो पाणी विझी उन सां गॾु विझंदासूं गोश्त में असां लूणु, अछो जीरो, दालचीनी ऐं ॿ लौंग। ढकु ॾेई चङी तरह असां बाहि ते गोश्त खे पचण लाइ छॾे ॾींदासूं। जेसिताईं गोश्त असांजो ॻरे ओसिताईं असां चणनि जी दाल 2 पाणिनि मां चङी तरह धोई भिॼाए रखंदासूं। गोश्त अध खां वधीक ॻरी वञे त भिगल चणनि जी दाल उन में शामिलु करे रधण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं दाल ऐं गोश्त जो पाणी ख़ुश्क थी वञे पोइ उनखे थधो करे असां कंहिं मशीन जी मदद सां, अगरि मशीन हुजे, हैंड ब्लेडर हुजे या चॉपर हुजे, उन सां ग्राइंड कंदासूं या हथ सां जेका मुतुरकी हूंदी आहे असांजी कुटण वारी उन सां चङी तरह कुटींदासूं। चङी तरह कुटे गोश्त ऐं दाल खे हिकु करो कंदासूं। जी, हीअ असांजो कुटियल गोश्त दाल आहे। पोइ उन में शामिलु कंदासूं सनो कटियल बसर, साओ मिर्च ऐं थूम जूं 2-3 ॻड़ियूं। मां हीअ सभु मशीन में चॉप कयां थी। बसर, थूम ऐं साओ मिर्च ग्राइंड थी वियो आहे, इहो इन में विझंदसि गोश्त ऐं दाल जे कीमे में। पोइ विझंदमि पीठल ॻाढ़ा मिर्च, पीठल धाणा ऐं पीठल गरम मसालो। 2 बेदा हिकिड़ी वटड़ीअ में फेंटे रखंदमि। पोइ सावा धाणा हुजनि ऐं साओ पुदनो हुजे। ही मूं वटि सावा धाणा ऐं पुदनो ख़ुश्क थियल आहे, उहो विधमि ऐं 2 बेदा फेंटे दाल ऐं गोश्त जे कीमे में शामिलु कंदमि। पोइ हिननि सभिनी खे मां चङी तरह मिक्स कंदमि। जॾहिं ही मसालो मिक्स थी वञे पोइ हिन जूं असां नंढियूं नंढियूं टिकियूं ठाहींदासूं। कबाबनि वांगुरु टिकियूं, शामिन वांगुरु, ॾिसो गोल करे नंढियूं नंढियूं सॼे मसाले जूं असां टिकियूं ठाहे रखंदासूं। जॾहिं शामी कबाब गोल ठही वञनि पोइ हिकु फ्राई पैन में असां कबाब विझी हल्को तेल ॾेई शैलो फ्राई कंदासूं। यानी असांखे डीप फ्राई नाहे करिणो, घणो तेल नाहे इस्तेमालु करिणो, हल्को हल्को तेल घड़ी घड़ी ॾेई असां गोल्डन करे तरे चङी तरह शामी कबाब पंहिंजी प्लेट में रखंदासूं। तयारु आहिनि मज़ेदार शामी कबाब दाल ऐं गोश्त जा।